हाणे त हिते 10 सालनि में हू काठियार अमीर थी वियो, कंहिं अहिड़ी जॻह ते वियो हलियो, अमीर थी वियो, उनजा बंगला थी विया, माना सेठ थी वियो, सेठ काठियार थी वियो। ऐं उते जे बादशाह जो जेको आहे सो उनसां बि हिन काठियार जो वास्तो थी वियो ऐं पैसे में ज़ोर हो, छो त हू शहज़ादो मोती वग़ैरह कढंदो हो, मोती ॾाढा क़ीमती हूंदा हुआ, ॾाढो मिल्कियत वारो थी वियो। ऐं उहो छोकिरो उन शहज़ादी जो उहो शहज़ादो उहो बि अची 10 साल जो थी वियो हलियो। त हाणे क़िस्मत सां कुदरत सां जेको उहा शहज़ादी पिनंदे पिनंदे अची उन इलाइक़े में पुगी जिते काठियार रहंदो हो। त शहज़ादी पिनंदे पिनंदे हिकिड़े फ़क़ीर वटि पुगी त फ़क़ीर चवणु लॻो त केरु आहीं? त शहज़ादी चवणु लॻी त बसि इहा ॻाल्हि न पुछ, नसीबनि जी मारियल आहियां। त फ़क़ीर चवणु लॻो त तूं हाणे मूंसां गॾु रह, तोखे खाराईंदसि पीआरींदसि आऊं, तूं पिन न, तोखे आऊं खाराईंदसि पीआरींदसि। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। त हिते हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो त शहज़ादी वटि उहा बांसुरी गॾु हुजे, शहज़ादी बांसुरी वॼाइणु लॻी त फ़क़ीर चवणु लॻो त बांसुरी जो आवाज़ु तुंहिंजो ॾाढो भलो आहे, सुर साज़ ॾाढा भला आहिनि, सुर साज़ ॾाढा भला आहिनि, ऐं तोखे हिकिड़ो सेठ आहे हिते काठियार, ॾाढो पैसे वारो आहे, तोखे वठी थो हलां उन वटि ऐं तूं उते बांसुरी इहा वॼाइजांइ ऐं हू तोखे इनाम ॾींदो। त शहज़ादी जॾहिं इहा सेठ काठियार जी ॻाल्हि ॿुधी त हू चवणु लॻी थी सघे थो काठियार इहो उहो हुजे जेको मुंहिंजो पुटु शहज़ादो मूंखां फुरे आयो हो। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त भला इहो काठियार हिन इलाइक़े में, हिन ॻोठ में, हिन मुल्क में कॾहिं खां रहे थो? त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त इन खे 9-10 साल थी विया आहिनि हिते आहे ऐं ॾाढो पैसे वारो थी वियो आहे, ॾाढो सेठ आहे ऐं पैसो वग़ैरह हुन वटि जाम आहे। त शहज़ादी चवणु लॻी त इन वटि मूंखे ज़रूरु वठी हलिजांइ। त फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे ॿिए ॾींहुं सुबुह जो फ़क़ीर उन शहज़ादी खे वठी उन सेठ काठियार जे बंगले जे ॿाहिरां बीहारी ऐं चवणु लॻो त हाणे आऊं वञा थो, तूं हिते बांसुरी वॼाइजांइ ऐं तोखे ई इनाम ॾींदो। फ़क़ीर उन शहज़ादी खे छॾे ऐं पाण हलियो वियो ऐं शहज़ादी बांसुरी वॼाई त अंदरि काठियार ऐं काठियार जी माई वेठा हुजनि। त काठियार चवणु लॻो त हीअ मनहूस शहज़ादी वरी हिते पुॼी वई आहे, हीअ बांसुरी त उहा वॼाईंदी आहे। त हिते काठियार चवणु लॻो उन जे नौकर खे त तूं हीअं कर, हाणे वञ बादशाह वटि, छो त उन काठियार जी उन बादशाह सां ख़ुशि जाम हुई, वधीक वास्तो हो। त काठियार चवणु लॻो पंहिंजे नौकर खे तूं वञी बादशाह खे चओ त मुंहिंजे घर जे ॿाहिरां हिकु ॾाइण आई आहे, उनखे माराए छॾे। त नौकर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे नौकर सिधो आयो उन बादशाह वटि ऐं बादशाह खे चवणु लॻो त काठियार जे घर जे ॿाहिरां हिकु ॾाइण आई आहे ऐं हू चए थो हिनखे माराए छॾ। त बादशाह यकदमि जलादनि खे चयो, जेके माण्हू वग़ैरह मारीनि था, चवणु लॻो त वञो काठियार जे घर जे ॿाहिरां हिकु ॾाइण आई आहे, उनखे मारे छॾियो। त जलाद ॿई आया उन काठियार जे बंगले जे ॿाहिरां, ॾिसनि त उहा शहज़ादी बीठी हुजे। शहज़ादी खे उतां झले ऐं सिधो खणी आया कंहिं अहिड़े इलाइक़े में ऐं चवणु लॻा त तोखे असीं मारींदासीं, तूं ॾाइण आहीं। त हिते हिकिड़ी तवाइफ़ औरत अची वई त उहा चवणु लॻी जलादनि खे त हिन शहज़ादी खे न मारियो, हिन छोकिरी खे न मारियो, ऐं अव्हांखे 2-2 हज़ार रुपया ॾियां थी। त उहो जलाद चवणु लॻा त 2-2 हज़ार रुपये में असांजो कुझु कोन थींदो, असांखे वधीक पैसा ॾे। त तवाइफ़ चवणु लॻी त अव्हांखे 5-5 हज़ार रुपया ॾियां थी, हिनखे छॾियो ऐं हिनखे न मारियो। त जलाद चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पर हिनखे ज़ाहिर न कजांइ, 1 साल भले तो वटि वेठी हुजे ऐं केॾांहुं ॿाहिरि निकिरे विकिरे न, जे अगरि निकिती त बादशाह चवंदो त अव्हां हिनखे मारियो कोन्हे। त उहा तवाइफ़ औरत चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे उहो जलाद उन माई खां पैसा वठी हलिया विया। त हाणे शहज़ादी उन तवाइफ़ खे चवणु लॻी त तो मूंखे बचायो आहे हिन जलादनि खां, पर हाणे मूंखे कहिड़ो कमु तुंहिंजे लाइ करिणो पवंदो? त तवाइफ़ औरत चवणु लॻी त तोखे होटलनि में नचणो पवंदो, तोखे डांस करणी पवंदी, तॾहिं मूं तुंहिंजी जान बचाई आहे। त शहज़ादी चवणु लॻी त आऊं पाक दामन आहियां, आऊं इहे नथी करे सघां, तूं जेको आहे मूंखे ईअं करण ते मजबूर न कर। त तवाइफ़ औरत चवणु लॻी त चलो ठीकु आहे, पर बहरहाल 6 महीना तोखे आऊं छॾियां थी। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे उहो तवाइफ़ औरत उन शहज़ादी खे वठी सिधो पंहिंजे घर आई त उते उहो तोतो उहा मैना वेठा हुजनि। हाणे तोतो उहे मैना उहे हुजनि जेको जंग ते शहज़ादे खे इहा ॻाल्हि ॿुधाई हुन। त हिते तवाइफ़ औरत उन शहज़ादी खे चवणु लॻी त तूं हिन कमरे में वेठी हुज ऐं तोखे ॻाल्हियूं वग़ैरह करणियूं हुजनि त हीअ तोतो ही मैना सम्झनि था ऐं इन सां कचहरी वग़ैरह करे सघे थी। त शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। त हाणे उहा तवाइफ़ औरत त उतां हली वई। त हिते उहा मैना चवणु लॻी उन शहज़ादी खे त तोते जेका गुज़री उहा तुंहिंजी कहाणी तूं असांखे ॿुधा त भला, ॿुधाईंदे या न? त शहज़ादी चवणु लॻी त छा अव्हांखे ॿुधायां? पर मैना चवणु लॻी पोइ बि असांखे ॿुधायो, असांखे ख़बर त पवे। त शहज़ादी शुरू खां वठी आख़िर ताईं सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पर मैना उहो तोते खे त ख़बर हुई, छो त हू ॾाढा समझदार हुआ।
त हिननि वधीक कुझु न ॻाल्हायो। मैना चवणु लॻी त तोसां ॾाढो बुरो थियो। त हाणे शहज़ादी उन ॾुख में हुजे, उन तकलीफ़ में हुजे, उन परेशानी में हुजे त ॾाढो हुन सां बुरो थियो। त हिते शहज़ादी उहा बांसुरी वॼाइण लॻी त तवाइफ़ औरतुनि जी बांसुरी ॿुधी ऐं चवणु लॻी त आवाज़ु ॾाढो भलो आहे, सुर तुंहिंजो ॾाढो भलो आहे। तोखे मूं 6 महीननि जी मोहलत ॾिनी हुई, पर तोखे साल खनि जी मोहलत आहे। पोइ तूं भले हितां जेको आहे सो हली वञिजांइ ऐं तोखे रोज़ु जेको बांसुरी वॼाइणी आहे ऐं मूंखे तूं ॿुधाइजांइ पई, सुर भला आहिनि तुंहिंजा बांसुरी जा। त शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। त हिते साल गुज़री वियो। उहा शहज़ादी उन तवाइफ़ औरत वटि रहणु लॻी। त तवाइफ़ औरत उन शहज़ादी खे चवणु लॻी त हाणे साल गुज़री वियो आहे, तूं जेकर वञणु चाहीं थी त भले हली वञ। त हिते शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजो त न केरु धणी न साईं, ऐं केॾांहुं वञा ऐं किथे वञा, ऐं हिते ई वेठी आहियां। त तवाइफ़ औरत चवणु लॻी त भले ठीकु आहे, तूं हिते वेठी हुजे ऐं मूंखे भई बांसुरी ॿुधाइजी। त हाणे नेठि ते 12 साल मुकमल थिया ऐं शहज़ादी जो पुटु हुन काठियार वठो, उहो बि 12 सालनि जो थी वियो। ऐं शहज़ादो जंग ते वेलो, उनखे बि 12 साल मुकमल थी विया। शहज़ादे उहा जंग खटे वरिती। त शहज़ादो जंग खां वापसी मोटियो अचे पियो। वज़ीर बि गॾु हुजे, सिपाही बि गॾु हुजनि। त कुदरत सां शहज़ादे जो गुज़र उतां थियो, उन मुल्क मां थियो जिते उन तवाइफ़ औरत जे घर वटां थियो, उते उहा शहज़ादी रहंदी हुजे। त हाणे हिते शहज़ादी उहा बांसुरी वॼाइण लॻी ऐं होॾां शहज़ादी जो पुटु जेको काठियार वठो, उहो बि को पंहिंजे नौकर सां ॿाहिरि निकितो घुमण जे लाइ। त हिते शहज़ादी बांसुरी वॼाइण लॻी त शहज़ादो चवणु लॻो त हीअ बांसुरी जो आवाज़ु मुंहिंजी शहज़ादी जेको वॼाए थी उहो आहे। त शहज़ादो चवणु लॻो त मूं जेको आहे हुन सां वचन कयो त 5 ॾींहं आउं वापसी हुन वटि ईंदसि, ऐं जंग में मसरूफ़ थी वियुसि ऐं हुते पुॼी न सघसि। ख़बर न आहे मुंहिंजी ज़ाल शहज़ादी सां अलाए छा थियो हूंदो, अलाए कहिड़े हाल में हूंदी, ऐं इहा बांसुरी हिते वॼाए पई, थी सघे थो इहा ई हुजे, इहो सुर ऐं साज़ त उनजो हूंदो आहे। त शहज़ादो वज़ीर खे चवणु लॻो त सिपाहियुनि खे मोकल त भले हलिया वञनि, बाक़ी तूं ॾिस इन जिते इहा बांसुरी वॼे पई इन घर में वञ, ॾिस त केरु आहे। त हिते उहो वज़ीर आयो उन तवाइफ़ औरत जे घर। तवाइफ़ औरत ॿाहिरि निकिरी आई त वज़ीर चवणु लॻो उन तवाइफ़ औरत खे त हीअ जेका बांसुरी वॼाए पई, या वॼाए पियो केरु, या वॼाए पई, इन जो आवाज़ु सुर सुठो आहे। असांजो शहज़ादो इहो आवाज़ु ऐं सुर ॿुधणु चाहे थो बांसुरी जो, जे अगरि तव्हां इजाज़त ॾियो तव्हां असांखे ॿुधायो, तव्हां पैसा वठो इन जा। वज़ीर चवणु लॻो उन तवाइफ़ औरत खे। तवाइफ़ औरत चवणु लॻी त आउं वञा थी, ही बांसुरी वॼाइण वारी हिकिड़ी छोकिरी आहे, ऐं उनखां पुछा करे अचां थी, जे अगरि चवे थी त तव्हांखे ॿुधायां थी। त हिते उहा तवाइफ़ औरत आई उन शहज़ादी वटि ऐं चवणु लॻी त हिकिड़ो शहज़ादो आहे ऐं उनजो वज़ीर आयो आहे, तुंहिंजो बांसुरी जो आवाज़ु ॿुधणु चाहिनि था, ऐं तूं छा क़ीमत वठंदे उनजी। त शहज़ादी दिलि में ख़्यालु कयो त मुंहिंजो आवाज़ु ॿुधण वारो त मुंहिंजो शहज़ादो मुड़ुसी थी सघे थो, थी सघे मतां इहो हुजे। त शहज़ादी हुन कमरे जी दरी मञा ॾिसे त वज़ीर उहो हुजे, ऐं शहज़ादी खे पक थी वई त मुंहिंजो मुड़ुसी ॿुधणु चाहे थो। त शहज़ादी चवणु लॻी उन तवाइफ़ औरत खे त हिन बांसुरी जी क़ीमत का बि कोन्हे, हिन साज़ सुर जी क़ीमत का बि कोन्हे, त भले ॿुधी सघे थो। त हाणे इहो आवाज़ु उन काठियार जे पुट खे बि वणियो। हाणे उहो शहज़ादो असुलु उन शहज़ादी जो पुटु हुजे। त उन बि पंहिंजे नौकर खे चवणु लॻो त वञ, इहा बांसुरी ॿुधणु चाहियां थो, पुछा करे क़ीमत छा थींदी इन। त हाणे उहो नौकर काठियार जे पुट जो यानी शहज़ादी जो पुटु हो, उहो नौकर मोकिलियो उन खे। त उहो बि आयो उन तवाइफ़ औरत वटि ऐं चवणु लॻो त सेठ काठियार जो पुटु जेको आहे सो बांसुरी जो आवाज़ु ॿुधणु चाहे थो, छा क़ीमत आहे। त हिते तवाइफ़ औरत आई उन शहज़ादी वटि ऐं चवणु लॻी त हिते जे सेठ काठियार जो पुटु आयो आहे, तुंहिंजी बांसुरी जो आवाज़ु ॿुधणु चाहे थो, छा क़ीमत लॻंदी। त शहज़ादी चवणु लॻी त सेठ काठियार जो पुटु शहज़ादो आयो आहे, असुलु इहो मुंहिंजो पुटु आहे, ऐं सॼी हक़ीक़त करे उन तवाइफ़ औरत खे ॿुधाई। तवाइफ़ औरत चवणु लॻी त तोसां ॾाढो बुरो थियो आहे। शहज़ादी चवणु लॻी उन तवाइफ़ औरत खे त तूं वञ, इन खे चओ त बांसुरी जी का क़ीमत कोन्हे, सुर साज़ जी का क़ीमत कोन्हे, भले ॿुधी सघे थो। त तवाइफ़ औरत आई उन काठियार जे नौकर खे चवणु लॻी त तव्हां तुंहिंजे सेठ जे पुट खे भले चओ, बांसुरी जे सुर साज़ जी क़ीमत का बि कोन्हे, भले ॿुधी सघे थो। त हिते शहज़ादी हिकु ज़हर जो प्यालो चइजे उहो भरियो, ऐं उते तोतो ऐं उहो मैना बि वेठल हुजनि। त शहज़ादी चवणु लॻी त भले शहज़ादो अचे, मुंहिंजी बांसुरी जो सुर ऐं साज़ थो ॿुधे, जीअं ईंदो आउं हीउ ज़हर जो प्यालो हुनजी अखियुनि जे अॻियां पी छॾंदसि ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾंदसि। मूंसां वचन ऐं वाइदो करे इहो 5 ॾींहं ईंदसि, पर न आयो, वचन पंहिंजो न पूरो कई। मूं पंहिंजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़ारी आहे, कहिड़े कहिड़े रस्तनि तां, कहिड़े कहिड़े मोड़नि तां आउं गुज़री आहियां, मूंसां छा गुज़रियो आहे, ऐं पंहिंजो मौत जेको आहे सो करे छॾींदसि। त इहा ॻाल्हि हुन तोते उन मैना ॿुधी वरिती। त तोतो ऐं मैना उहे ॿाहिरि उॾरी आया। हाणे हुते उहो शहज़ादो बि हुजे ॿाहिरि, ऐं उहो काठियार जो पुटु बि हुजे, असुलु उन शहज़ादे उन शहज़ादी जो पुटु हुजे, पर
फ़िलहाल त काठियार जो पुटु हुजे। काठियार उन्हनि खां खणी आयो चोरी लिकी में। हाणे उन छोकिरे खे त ख़बर न हुई त मुंहिंजा माउ पीउ को ही आहिनि। त हाणे तोतो ऐं मैना आया, ॿाहिरि अची वेठा ऐं चवणु लॻा त हिक ॿिए खे त अॼु वॾो ज़िलज़िलो अचण वारो आहे। त तोतो चवणु लॻो पंहिंजी मैना खे त इहो वरी कीअं। हाणे तोते ऐं मैना सॼी हिक ॿिए खे इहा कहाणी हक़ीक़त करे ॿुधाई। त हाणे उहो शहज़ादो सम्झी वियो त ही तोतो ऐं मैना छा चवणु चाहिनि था ऐं अंदरि जेका शहज़ादी आहे सा मुंहिंजी ज़ाल आहे। त शहज़ादो चवणु लॻो त हाणे आउं छा करियां जे अगरि अंदरि वेंदसि मुंहिंजी ज़ाल पंहिंजो पाण खे मारे छॾींदी। हाणे हुनजो पुटु जेको आहे उहो शहज़ादो उन बि इहा हक़ीक़त ॿुधी वरिती, छो त ॿई पीउ पुटु हुते गॾु हुजनि। तोते ऐं मैना जी हक़ीक़त हिननि ॿुधी छॾी। हुननि हिक ॿिए खे चई पिए त हिते उहो काठियार जो पुटु हाणे न रहियो। हाणे तूं न शहज़ादे जो पुटु हुजे त पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त बाबा तो ग़लति कयो। तोते ऐं मैना सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾी आहे ऐं तो 5 ॾींहंनि जो मुंहिंजी माउ सां वाइदो कयो पर तूं न वें। ऐं हू कहिड़े कहिड़े रस्तनि तां गुज़री ऐं हुन सां छा गुज़रियो, तो इहो सुठो न कयो। त शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पुट खे त बिल्कुलु बाबा मूंखां ग़लती थी वई, आउं न पुगसि, जंग में मसरूफ़ थी वियुसि ऐं तुंहिंजी अम्मा सां हेतिरो बुरो थियो, पर हाणे जे अंदरि आउं वेंदसि त हू पंहिंजो पाण खे मारे छॾींदी। हाणे तूं हीअं कर पुटु, पहिरीं अंदरि तूं वञ पंहिंजी माउ जे पेरे पोइ हुन सां मिल ऐं हुनजी कावड़ ख़तमु थिए त पोइ अंदरि आउं ईंदसि। त पुटु चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त भले ठीकु आहे। त हाणे पुटु जेको आहे सो शहज़ादो ऐं हुनजो पुटु जेको आहे बांसुरी ॿुधण जे हिसाब सां उते ॿाहिरि वेठल हुजनि। त पुटु डोड़ी अंदरि सिधो उन कमरे में आयो, वञी माउ जे उन शहज़ादी जे पेरे पियो। त शहज़ादी हिते ॾाढी ख़ुशि थी त मूंखे मुंहिंजो पुटु वापसी मिली वियो ऐं चवणु लॻो त अम्मा मूंखे ख़बर हाणे पई आहे तूं मुंहिंजी माउ ऐं काठियार जेको कयो सो ग़लति कयो। त हिते पोयां शहज़ादो आयो, उन शहज़ादी कुझु कावड़ घटिजी वई, छो त हुनखे पुटु जी भाकुर पातो पेरे पियो। त शहज़ादी चवणु लॻी शहज़ादे खे त तूं वचन ऐं वाइदो करे में 5 ॾींहं ईंदसि पर न आहे, मूंसां छा न थियो, छा मूं ते गुज़री। त शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु आउं तुंहिंजो ॾोही आहियां, कसूरवार आहियां, मूंखे माफ़ु कर, जेको थियो उनखे माफ़ु कर। त शहज़ादी चवणु लॻी त चलो ठीकु है, तोखे माफ़ु करियां थी, पर मुंहिंजी इज़त खे टिको लॻी वियो। आउं तुंहिंजे माउ पीउनि खां जेको आहे सो दर बदर थी उतां आयसि, उन्हनि मूंखे घर मां कढी छॾियो। त शहज़ादो चवणु लॻो तूं पाक दामन आहीं ऐं तोखे जेको आहे सो इन हाल में कोन छॾींदसि, तोखे वठी हलंदसि ऐं सॼी हक़ीक़त मुंहिंजे माउ पीउ खे ॿुधाईंदसि, सॼी दुनिया खे गॾु करे ॿुधाईंदसि। त हिते हिन शहज़ादे छा कयो, उन शहज़ादी खे वरिती, पंहिंजी ज़ाल खे वरिती, पंहिंजे पुट खे वरिती, सिधो आया उन बादशाह वटि। हाणे अची माण्हू गॾु कई, तवाइफ़ औरत खे बि गॾु कयो, जलादनि खे बि गॾु कयो, उन काठियार ऐं काठियार जी माई खे बि उन गॾु कयो शहज़ादे, ऐं उन फ़क़ीर खे बि गॾु कयो। त शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त तोखे हया न आयो, तोखे शर्म न आयो, काठियार जे चवण ते तो जलादनि खे मोकिलियो त ॿाहिरि ॾाइण वेठी आहे, छो त शहज़ादी सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादे खे ॿुधाई हुई। त हाणे शहज़ादो आयो, इंसाफ़ पियो करे। त बादशाह चवणु लॻो त मूंखां ग़लती थी वई, मूंखे ख़बर न हुई। त शहज़ादो चवणु लॻो त तूं हिन मुल्क जो बादशाह लॻो पियो ऐं तूं माण्हुनि जा इंसाफ़ कीअं थो करीं। तोखे काठियार चयो उनजे बंगले जे ॿाहिरां ॾाइण वेठी आहे, तो यकदमि जलादनि खे मोकिलियो ऐं उनखे मारण जी कोशिशि कई। तूं घटि में घटि हिन मुल्क जो बादशाह आहे, तूं पाण अची ॾिसी आ, तहक़ीक़ करी आ, उनखां पोइ फ़ैसिलो करी आ। त हिते उन शहज़ादे उन जलादनि खे चयो त वञो हिन बादशाह खे जेको आहे सो क़त्ल करे छॾियो। त जलाद आया उन बादशाह खे वठी ऐं यानी क़त्ल करे छॾियो उनखे। त हिते शहज़ादो चवणु लॻो फ़क़ीर खे तूं पंहिंजी कहाणी ॿुधा। त फ़क़ीर चवणु लॻो त तुंहिंजी ज़ाल शहज़ादी मूं वटि आई हुई, मूं हुनखे पाण सां गॾु रहायो ऐं इनाम वठण जे लाइ हिन काठियार जे घर मोकिलियो हो ऐं चवणु लॻसि त तूं न कमा, तोखे खाराईंदसि पीआरींदसि, ऐं मूं एतिरो कुझु चयो हो। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन फ़क़ीर खे त हाणे अॼु खां ॿेर हिन मुल्क जो बादशाह तूं आहीं, तोखे मूं बादशाह करे ॾियो, तूं बादशाह थी। हू बादशाही जे लाइक़ु न हो। त फ़क़ीर खे चई ऐं रवानो कयईं। त हाणे शहज़ादो उते तवाइफ़ औरत खे चवणु लॻो त तूं ॿुधा। त हिते उन तवाइफ़ औरत बि पंहिंजो किस्सो ऐं पंहिंजी कहाणी ॿुधाई। त हिते शहज़ादो चवणु लॻो त 10 ॻोठनि जी सरदारी तोखे ॾियां थो, तूं वञी संभाल, तो सुठो कयो, तो सही कयो, बहरहाल कीअं बि कई सही कई, पर इहो बुरो रस्तो तवाइफ़ वारो छॾे ॾे ऐं तूं जेको आहे सो वञी हिन ॻोठ ते अॻुवाणी कर। ॻोठ जी अॻुवाणी तोखे आई, 10 ॻोठनि जी अॻुवाणी तूं वञी कर। त हिते तवाइफ़ औरत खे तिन्हनि रवानो करे छॾियो। टिन्हिनि जो फ़ैसिलो थी वियो। हाणे रहियल हुजे काठियार जी माई। शहज़ादो उन्हनि खे चवणु लॻो त हाणे तो ॿुधा, तो ईअं छो कयो। शहज़ादी खे भेण करे पाण वटि राही ऐं मुंहिंजो पुटु जेको आहे सो उतां वरी चोरी करे लालच में अची ऐं तूं वरी हिते पुगे ऐं तो हिनखे मारण जी बि कोशिशि कई ऐं बादशाह खे चयो त बंगले जे ॿाहिरां ॾाइण आई आहे। त काठियार चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई। त शहज़ादो चवणु लॻो
पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे त हाणे तूं ॿुधाए हिन खे सज़ा कहिड़ी ॾिजे। त शहज़ादी चवणु लॻी त हिन मूंखे भेण कयो पर हिन पंहिंजो भेण जो रिश्तो न निभायो, पर आऊं हिन खे भाउ जो दर्जो ॾिनो ऐं मुंहिंजो भाउ आहे, आऊं हिन सां ईअं न कंदसि, हिन खे छॾे ॾे छो त मूं हिन खे भाउ कयो आहे मुंहिंजे धर्म जो ऐं मुंहिंजो भाउ आहे, भेण भाउ खे सज़ा नथी ॾेई सघे। त हिते काठियार चवणु लॻो त मूंखे माफ़ु करियो, मूंखां ग़लती थी वई। शहज़ादी जी अचे पेरे पियो त मूंखां वॾी ग़लती थी वई, मूं तोसां हेतिरो कुझु कयो पर तो मूंखे माफ़ु करे छॾियो। हाणे हिन जो फ़ैसिलो वग़ैरह करे शहज़ादो पंहिंजे पुट खे वठी पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे वठी ऐं वज़ीर बि गॾु हुजे सिधो आया पंहिंजे मुल्क में। त बादशाह ऐं राणी पंहिंजे पुट शहज़ादे खे ॾिठो ऐं चवणु लॻा त बाबा 12 साल खां पोइ तूं आयो आहीं, जंग खटे आहीं। त शहज़ादो चवणु लॻो जी जंग आऊं खटे आयुसि। त हिते उहा शहज़ादी साॻी पेरें पवण जे लाइ उन शहज़ादी जी माउ जे पेरनि जे हेठि झुकी त हुन इनकार कयो। शहज़ादी जी माउ इनकार कयो ऐं चवणु लॻी त हीउ पाक दामन न आहे, हीउ बेइज़ती आहे, हिन खे छला वठी आयो आहीं। त शहज़ादो चवणु लॻो त तव्हां हिन खे अहिड़ो ग़लति वग़ैरह कुझु न चओ, हीउ पाक दामन आहे ऐं आऊं ई आयो हुउसि हिकिड़ी राति जे लाइ ऐं हीउ पुटु जेको आहे सो मुंहिंजो आहे ऐं तव्हां हिन खे हरूभरू घर मज़ा कढी छॾियो। त राणी चवणु लॻी त मूंखे एतबार न आहे, मूंखे भरोसो न आहे। पंहिंजे पुट खे चवणु लॻी त ईअं कीअं थो थी सघे जॾहिं 6 महीना तोखे थिया आहिनि जंग ते ऐं तूं चवीं थो 6 महीननि खां पोइ आऊं वापसी आयो आहियां हिकिड़ी राति जे लाइ, हिकिड़ी राति में तूं वरी वापसी उते कीअं पुॻो आहीं? आऊं इन ॻाल्हि खे नथी मञा। बादशाह बि चवणु लॻो त असीं इन ॻाल्हि खे नथा मञूं। त हिते शहज़ादो सॼी पंहिंजी हक़ीक़त करे ॿुधाए थो त बांज़ हो जंहिंखे मूं आज़ादु कयो उन मुंहिंजी मदद कई हुई, उहो ई मूंखे वठी वियो हो। त सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, पर पोइ बि बादशाह ऐं उनजी माउ जेका राणी जेको आहे सो उहे मञनि न। त शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, आऊं उन बांस खे घुरायां थो ऐं उन्हनि जे पुठनि ते चढ़ां थो त हू मूंखे घुमाए फिराए थो त पोइ बि एतबार यकीन कंदो। त राणी चवणु लॻी पंहिंजी माउ त भले ठीकु आहे, तूं उन बांस खे घुरा। हाणे शहज़ादे उन बांस खे घुरायो, बांस अची पुॻो ऐं बांस शहज़ादे खे चवणु लॻो त अॼु कहिड़ो कमु आहे जेको तो मूंखे यादि कयो। त शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त हीउ मसइलो हीअं आहे। त बांस हिते इनकार करणु लॻो ऐं चवणु लॻो त अॼु तोखे आऊं पुठनि ते नथो खणी सघां। त हिते शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे, तोखे आऊं अर्ज़ु करियां थी, तोखे आऊं हथु ॿधां थी, जेको शहज़ादो चवे थो उहो कर ऐं मुंहिंजी इज़त खे टिको जेको लॻो आहे सो लही वञे। त बांस चवणु लॻो उन शहज़ादी खे त हाणे जेकर तूं चवें थी त आऊं करण जे लाइ तयारु आहियां। त उन बांस छा कयो, उन शहज़ादे खे पुठनि ते विहारे ऐं चकर ॾियणु लॻो, हितां हुतां चकर ॾेई वरी अची लाथी। त शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह पंहिंजे पीउ खे ऐं राणी खे पंहिंजी माउ खे चवणु लॻो त हाणे एतबार ऐं यकीन आयो। त बादशाह ऐं राणी चवणु लॻा त हाणे असांखे एतबार ऐं यकीन अची वियो। त बादशाह ऐं राणी पंहिंजी नुंहं खां उन शहज़ादी खां माफ़ी वठणु लॻा ऐं चवणु लॻा त असां तहक़ीक़ न कई, असां भरोसो न कयो, असांखे माफ़ु कर, पर हाणे असांजे पुटु शहज़ादे बि ग़लती कई, जेकर असांखां मिलियो वञे हा, असांखां थी वञे हा त अहिड़ी मुसीबत ऐं परेशानी तो ते न अचे हा। पुटु असांखे माफ़ु कर, असांखे ग़लती थी वई। ऐं उन शहज़ादे उन शहज़ादी जे पुट सां मिलिया, भाकुर भाकुर पातऊं। पोइ सभिनि माण्हुनि खे बि ख़बर पइजी वई त शहज़ादी बेक़सूर हुई, पाक दामन हुई, इज़त वारी हुई। पोइ शहज़ादी जी ज़िंदगी सुकून सां थी वई, ख़ुशगवार थी वई। पोइ त उन्हनि जो पुटु बि हो, उहो बि अॼु न सुभाणे अची वॾो थियो। पोइ त सभई पंहिंजी हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।